Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Share. अॼु आहे असांजी क्लास 5 जी चैप्टर नंबर आहे 3 साइंस में। तो वो है सीड्स देयर स्ट्रक्चर एंड जर्मिनेशन। तो हाणे कल्ह असां पढ़ियासीं प्लांट्स खे, असां अॻु में पढ़ी चुका आहियूं थोरो, त उन्हनि जा घणा टाइप्स पढ़ियासीं असां प्लांट्स जा सीड जे हिसाब सां ॿ, ठीकु आहे। हिकिड़ा मोनोकाट आहिनि जिन कार्टिलाइडन जे हिसाब सां, पोइ मोनोकाट ऐं ॿिया डाइकाट, ठीकु आहे। त इहे जेके आहिनि शादी थ्रू पंहिंजो जेको आहे सो रिप्रोडक्शन कंदा आहिनि सीड्स जे थ्रू, ठीकु आहे। पोइ हिन में जेको न्यू ऑफ स्प्रिंग आहे, या चऊं असां हिनखे रिप्रोडक्शन चऊं, पोइ हिननि में प्लांट्स में शादी थ्रू या न्यू प्लांट्स जेके प्रोड्यूस था थियनि, उहे छा मां प्रोड्यूस था थियनि, मोनोकाट ऐं डाइकाट में ॿिजनि मां, ठीकु आहे। तो जेके बि मोनोकाट ऐं फ्लावरिंग प्लांट आहिनि, ऐं फ्लावरिंग प्लांट जो जेको नस्ल आहे इहो शायदि सीड जे थ्रू थो वठे, ठीकु आहे। ऐं ॿी जेके आहिनि पंहिंजे सीड जे थ्रू न्यू प्लांट नस्ल रिप्रोडक्शन, हिन में जेको नस्ल जी वाध आहे उहा थिए थी। तो उन खां पोइ हाणे असां जेको पढ़ंदासीं उहो सीड ऐं हुनजी स्ट्रक्चर, ऐं स्ट्रक्चर मीन्स बनावट के हुन में कहिड़ा कहिड़ा पार्ट्स आहिनि, ठीकु आहे। ऐं लास्ट में पढ़ंदासीं जर्मिनेशन। जर्मिनेशन जो मक़सदु आहे फ्रूट ग्रोथ, ठीकु आहे। या ईअं सिंपली असां हिनखे चवंदा आहियूं ग्रोथ ऑफ न्यू प्लांट फ्रॉम सीड। तो कोई भी नए बूटे जी जेका ग्रोथ या वाध थिए सीड मां, हुनखे असां छा ॻोल्हींदासीं, जर्मिनेशन। ओके, तो हाणे अचूं सभ खां पहिरियां असां जेको बुक में असांखे ॾिनल आहे, तो उहो आहे स्ट्रक्चर ऑफ फ्रेंच बीन सीड, ठीकु आहे। तो हाणे ही फ्रेंच बीन माना जेके सिंधीअ में असां कोठींदा आहियूं राहूं, ठीकु आहे। राहूं चौर लिखियल हो सिंधीअ में। हा, चौरू या राहूं, हिनखे असां जेको आहे खाईंदा बि आहियूं, ठीकु आहे। जीअं छोला वग़ैरह खाइबा आहिनि, हुन में मिक्स बि थियल हूंदो आहे। उन में मेनली जेकॾहिं असां ॾिसूं त फ्रेंच बीन छा आहे, डाइकाट, ठीकु आहे। ओके, तो मक़सदु आहे त डाइकाट मक़सदु हिन जी सीड में जेके कार्टिलाइडन्स हूंदा उहे घणा हूंदा, ॿ हूंदा, ठीकु आहे। ओके, तो हाणे पहिरियां अचो हिन जे स्ट्रक्चर ते। तो हिन जो जेको सीड आहे, हिन जो जेको मथां तह चढ़ियल आहे, हिन जो नालो छा आहे, टेस्टा। सीड जे मथां जेको तह हूंदो आहे हुनखे छा ॻोल्हींदा आहिनि, टेस्टा, माना ॿिज जो तह जेको आहे टेस्टा थी, ठीकु आहे। हुन खां पोइ सीड जेको आहे हुन में सनो सोराख़ हूंदो आहे, नंढो, ठीकु आहे, बिल्कुलु सनो सोराख़ हूंदो आहे। तो उनजो नालो आहे माइक्रोपाइल, ठीकु आहे। इहो सनो सोराख़ हुन में मौजूदु हूंदो आहे। हीअं मथां मथां छा हूंदो अथव, तह हूंदो अथव, टेस्टा हुनखे कोठींदा आहिनि। उन खां पोइ हिन में कार्टिलाइडन्स हूंदा आहिनि ॿ, हिन जेको हिन जो तह आहे हुन में अंदरां मौजूदु हूंदा आहिनि, ठीकु आहे। कार्टिलाइडन्स थी विया। हाणे हिन में डाइकाट आहे त घणा हूंदा, ॿ हूंदा, ठीकु आहे। जेकॾहिं कोई मोनोकाट हूंदो त हुन में छा हूंदो, हिकु हूंदो। उन खां पोइ जेके कार्टिलाइडन आहिनि, हिननि जे विच में हिकिड़ो नंढिड़ो मिनी प्लांट या स्मॉल प्लांट मौजूदु हूंदो आहे, जंहिंखे असां कोठींदा आहियूं एम्ब्रियो, ठीकु आहे। पोइ जॾहिं बि असां हिन ॿिजनि खे खोलींदासीं ॿिन्ही तरहनि खे, त विच में नंढिड़ो प्लांट ॾेखारिबो हुननि में, ठीकु आहे। नंढिड़ो गौच वांगुरु हुननि में मौजूदु हूंदो आहे, जेको बिल्कुलु मिनी प्लांट जो नंढो प्लांट हूंदो आहे, ठीकु आहे। हिनखे छा कोठींदा आहियूं, एम्ब्रियो। ऐं एम्ब्रियो हिन कार्टिलाइडन जे विच ते मौजूदु हूंदो आहे। जॾहिं बि असां हुनखे खोलींदा त हुनजे विच ते उहो ॾेखारिबो, ठीकु आहे। ओके, उन खां पोइ हिन में इहो थी वियो एम्ब्रियो, ठीकु आहे। हाणे हिन में अचूं त मेन जेके छा थी वियो स्ट्रक्चर में, जेकॾहिं असां ॾिसूं त स्ट्रक्चर में शयूं कहिड़ियूं, पहिरियां पहिरियां त टेस्टा, उन खां पोइ उन में हिकिड़ो सनो सोराख़ हूंदो आहे जंहिंखे माइक्रोपाइल कोठींदा आहियूं, ठीकु आहे। ऐं जीअं त जॾहिं बि ॿिज जी जर्मिनेशन थींदी आहे त हुनखे ऑक्सीजन जी ज़रूरत पवंदी आहे, तो इन मां इन में छा ईंदी आहे, ऑक्सीजन जेका आहे डिफ्यूज़ थींदी आहे ॿिज में अंदरि, ठीकु आहे। हिन माइक्रोपाइल माना सने सोराख़ मां, जंहिंखां पोइ छा थींदी आहे, जर्मिनेशन। भाई कार्टिलाइडन, जीअं डाइकाट आहे त हिन में घणा कार्टिलाइडन आहिनि,
ते इन खां पोइ हिन में नंढो मिनी प्लांट इन्हनि जे विच ते ई हूंदो आहे कार्टिलाजिन में, उनखे छा ॻोल्हींदा आहिनि एम्ब्रियो, ऐं इहो एम्ब्रियो ई छा हूंदो आहे फ्यूचर प्लांट हूंदो आहे। ठीकु आहे, तो जेको फ्यूचर में वधी करे छा बणंदो आहे प्लांट थींदो आहे। ठीकु आहे, तो इहा आहे हिन जी छा स्ट्रक्चर। उन खां पोइ अचूं हाणे हिन जे जर्मिनेशन ते। तो हाणे जर्मिनेशन छा आहे, असां चऊं सिंपली जेकॾहिं चऊं त ग्रोथ ऑफ एम्ब्रियो, ठीकु आहे, ऐं रूट फ्रॉम इन द सीड। ठीकु आहे, तो एम्ब्रियो ऐं जेका रूट आहे उनजी जेकॾहिं ग्रोथ जंहिं महिल थींदी ॿिज में, त उनखे असां छा ॻोल्हींदासीं जर्मिनेशन। ठीकु आहे, तो जर्मिनेशन छा आहे, सिंपली ग्रोथ आहे। ठीकु आहे, छा जी, जेको एम्ब्रियो हुन में मौजूदु आहे उहो मथे वधणु शुरू कंदो। ठीकु आहे, उन मां जेका रूट जेका पैदा थींदी, ठीकु आहे, उहा हेठि ज़मीन में वधणु कंदी शुरू कंदी। तो जीअं ई इहो प्रोसेस शुरू थींदो, तो जर्मिनेशन प्रोसेस आहे छाजो, ग्रोथ जो। और ग्रोथ छा जी हूंदी, एम्ब्रियो ऐं रूट। ठीकु आहे, तो हाणे सभ खां पहिरियां जेको आहे न हिन में छा जेको आहे सो छा जी थींदी प्रोडक्शन, रूट जी। ठीकु आहे, रूट सभ खां पहिरियां ॿिज मां जीअं ई ॿिज पोखींदा त हुन मां छा निकिरंदी, पाड़ निकिरंदी। ठीकु आहे, उन खां पोइ पाड़ खां पोइ हिकिड़ो हिन में जेको एम्ब्रियो आहे उहो वधणु शुरू कंदो, ऐं उन में जेको आहे हिकिड़ी हुक लाइक स्ट्रक्चर निकिरंदी। हुक ॾिठो था न, जंहिंमें पखो हणंदा आहियूं मथे किरियल हूंदो आहे ईअं। ठीकु आहे, तो हुक लाइक जेको आहे सो स्ट्रक्चर निकिरंदी, उनखे असां ॻोल्हींदा आहियूं हाइपोकोटाइल। हिन जो नालो छा आहे, हाइपोकोटाइल। जेका इहा हुक लाइक स्ट्रक्चर आहे इहा अराइव थींदी, ऐं इहा छा मां निकिरंदी, सॉइल मां। ठीकु आहे, तो मथे हाणे हिन जी स्ट्रक्चर हुक लाइक मक़सदु कीअं हूंदी, हीअ रूट जीअं ई शुरू थी त हीअ हीअं हूंदी। ठीकु आहे, तो ही हुक लाइक जेका स्ट्रक्चर मौजूदु आहे हिनखे असां छा ॻोल्हींदा आहियूं, हाइपोकोटाइल, जेका ज़मीन खे टोड़े करे ऐं जेके कार्टिलाजिन आहिनि न इन्हनि खे सहूलियत ॾींदी आहे त जीअं आराम सां मथे ॿार अचनि ऐं हिननि खे कोई बि नुक़सान न पहुचे। ऐं हिन मां हेठि जेको आहे छा प्रोड्यूस थी वई, हाइपोकोटाइल थी ईंदो आहे। उन खां पोइ ॿाहिरां हाणे वरी कार्टिलाजिन जेके आहिनि उहे किथे ईंदा, कार्टिलाजिन जेके आहिनि इहे ज़मीन ते मथे ईंदा। ठीकु आहे, तो ज़मीन ते इहे हाणे जेका स्ट्रक्चर आहे या जीअं ज़मीन खे टोड़ींदी मथे ईंदी, त पोइ हिन मां वरी जेके कार्टिलाजिन उहे मथे अराइव थींदा ऐं बिल्कुलु सिधा थी बीहंदा। ठीकु आहे, तो पहिरियां ईअं हुक लाइक स्ट्रक्चर जंहिंखे असां हाइपोकोटाइल कोटे इहा अराइव थी, या मथे आई ज़मीन खे टोड़े, उन खां पोइ कार्टिलाजिन जेके आहिनि ॿई खुली करे सिधा थी बीही रहंदा। ठीकु आहे, तो उन खां पोइ हाणे इन्हनि मां जेको आहे जेको एम्ब्रियो मौजूदु आहे इन्हनि जे कार्टिलाजिन में, उहो छा थींदो, वधणु शुरू कंदो। ठीकु आहे, इहो जंहिं महिल हिन में ग्रोथ थींदी त कार्टिलाजिन मथे अची विया। हाणे हिन मां एम्ब्रियो जी ग्रोथ थींदी, या जंहिं महिल ग्रोथ थींदी त हिनखे असां पोइ कोटींदासीं एम्ब्रियो खे, जंहिं महिल थोरो ग्रोथ करे ईंदो त हुनखे कोटींदा आहियूं फिल्यूमोल। ठीकु आहे, इहो जेको एम्ब्रियो मक़सदु इहो साॻियो ई एम्ब्रियो आहे, जेको जंहिंमां फर्स्ट जेके लीव्स निकिरंदा प्लांट जा उन्हनि खे असां छा कोटींदासीं, तंहिं महिल फिल्यूमोल कोटींदासीं, जंहिं महिल थोरो वधंदो। ठीकु आहे, हा, जेको गोंच वधी ईंदो थोरो मथे थी ईंदो त हुनखे असां कोटींदासीं फिल्यूमोल। तो इहो जेको आहे वरी इहो फिल्यूमोल वधी करे जेको आहे छा प्रोड्यूस कंदो, न्यू प्लांट। ठीकु आहे, तो इहे जेके चेंजिस अचनि थियूं, इहे मेन जेके इवेंट्स थींदा हिन जे जर्मिनेशन में उहे इहे ई थींदा। त फर्स्ट पहिरियां छा थींदो, रूट। ठीकु आहे, डेवलप थींदी, उन खां पोइ हुक लाइक स्ट्रक्चर अराइव थींदी जंहिंखे हाइपोकोटाइल कोटबो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ कार्टिलाजिन जेके आहिनि इहे सॉइल जे मथां सरफेस ते अची ईंदा, ऐं उन्हनि मां पोइ जेको एम्ब्रियो आहे उन में ग्रोथ थींदी। ठीकु आहे, जंहिंखे असां हाणे छा कोठींदासीं, फिल्यूमोल, ऐं उहो जेको आहे वरी वधी करे छा प्रोड्यूस कंदो, न्यू प्लांट प्रोड्यूस कंदो। ठीकु आहे, सो इहा जेका आहे ये जेका असां पढ़ीसीं डाइकाट आहे। ठीकु आहे, फ्रेंच बीन जी जर्मिनेशन आहे, ऐं डाइकाट आहे। ऐं डाइकाट जेको फ्रेंच बीन आहे हिन में असां चयोसीं त हीअ जेके
कार्टिलेडन्स आहिनि इहे जंहिं महिल इन्हनि में जर्मिनेशन थी थिए त इहे किथे था अचनि अबोव द सॉइल सरफेस ठीकु आहे इहा इन टाइप जी जर्मिनेशन जंहिंमें कार्टिलाइडन्स जेके कार्टिलेडन्स आहिनि इहे कम अबोव द सॉइल सरफेस इनखे चइबो आहे एपीजियल एपीजियल जर्मिनेशन सो जर्मिनेशन जो ये छा आहे क़िस्म आहे जंहिंमें कार्टिलाइडन जेके आहिनि उहे किथे ईंदा आहिनि ज़मीन जे मथे ज़मीन खां मथे निकिरी ईंदा आहिनि ठीकु आहे ज़मीन जेको सरफेस आहे उन ते मथे मौजूदु हूंदा आहिनि ॾेखारिबा आहिनि इनखे असां ॻोल्हींदा आहियूं इपी इपी माना अबोव ठीकु आहे इपी माना अबोव ऐं जियल माना सॉइल ऐं अर्थ खे बि कोठींदा तो जॾहिं कार्टिलाइडन ज़मीन मां निकिरी मथे हीअं थी बीहनि ठीकु आहे कार्टिलाइडन बिल्कुलु हिन मां चिटो थी बीहे ॿाहिरि मथे बीहनि सॉइल जे सरफेस खां हुनखे छा कोठींदा आहिनि एपीजियल ठीकु आहे ओके तो हाणे वरी अचूं असां हाणे अचूं असां वरी मोनोकाट ठीकु आहे हाणे मोनोकाट प्लांट में डाइकाट हुयो हाणे मोनोकाट में जेको असांजो प्लांट आहे उहो कहिड़ो आहे मेज़ ठीकु आहे ऐं मेज़ छा आहे मकई मोनोकाट प्लांट आहे हाणे हिन जे जेकॾहिं सीड स्ट्रक्चर खे ॾिसूं त हिन में बि सेम जेको आहे सो पार्ट्स ई मौजूदु हूंदा आहिनि ज़रे घटि ठीकु आहे मकईअ जो दाणो सभिनी ॾिठो हूंदो त हिन जेको मथियों तव आहे हिनखे छा कोठींदासीं ॿिज जे तह खे ठीकु आहे ऐं हिन में माइक्रोपाइल बि मौजूदु हूंदो सनो सोराख ठीकु आहे हुनखे असां छा कोठियूं माइक्रोपाइल इहो बि ॿिज में हूंदो आहे ठीकु आहे हुन खां पोइ हिन में जीअं त मोनोकाट आहे त हिन में हिकिड़ो कार्टिलाइडन मौजूदु हूंदो ठीकु आहे त कार्टिलाइडन जेको आहे हिन में घणा हूंदा हिकु सो वन तो इन में असांजो फ्यूचर एम्ब्रियो बि मौजूदु हूंदो ठीकु आहे कार्टिलाइडन सां गॾु छा हूंदो हुन में एम्ब्रियो हूंदो बाक़ी जेको ही सो आहे हिनखे असां ॻोल्हींदा आहियूं एंडोस्पर्म जेको हिन में वधीक हूंदो आहे एंडोस्पर्म मोनोकाट में मौजूदु हूंदो आहे हिकिड़ो कार्टिलाइडन हूंदो आहे ऐं ॿियो जेको हिसो आहे हुन में जेको हिसो आहे हुनखे छा ॻोल्हींदा आहियूं एंडोस्पर्म ठीकु आहे एंडोस्पर्म में छा हूंदो आहे स्टोर्ड फुड हूंदो आहे ठीकु आहे जेको प्लांट जीअं मथे ईंदो आहे त उहो हिनखे जेसि ताईं माना हुन में फोटोसिंथेसिस जो प्रोसेस शुरू थिए त इहो हिनखे यूज़ कंदो आहे एंडोस्पर्म में जेको छा आहे फुड स्टोर थियल आहे खाधो हुनखे तेसि ताईं उहो यूज़ कंदो आहे जेसि ताईं उहो पाण फोटोसिंथेसिस जे क़ाबिल थी वञे ठीकु आहे पोइ इहो हिन में हिकिड़ो जेको आहे वधीक हूंदो आहे बाक़ी जेके आहिनि पार्ट्स जेके ॿिज जा आहिनि उहे सेम ई आहिनि जीअं हुन में आहिनि मोनोकाट में असां चयो त हिकिड़ो पार्ट इहो वधीक हूंदो आहे त हुन में एंडोस्पर्म हूंदो आहे जंहिंमें एंडोस्पर्म छा आहे स्टोर्ड फुड आहे हिन में खाधो स्टोर थियल आहे जेको यूज़ कंदो आहे प्लांट जेसि ताईं उहो माना पाण फोटोसिंथेसिस जे क़ाबिल थी ओके सो हाणे इन ते अचूं त हिन जी वरी हाणे जर्मिनेशन तो हाणे हिन में जेका जर्मिनेशन ज़ाहिर आहे माना सीड में हिन में बि पहिरियां छा थींदी आहे अराइव रूट ठीकु आहे तो हिन में पहिरियों छा थी थिए तो हिन में पहिरियां रूट अराइव थी उन खां पोइ हिन में जेको आहे needle like structure arise थींदी ठीकु आहे needle like structure इनखे कोठींदा आहियूं असां कोलेप्टाइल ठीकु आहे हिनजो नालो छा आहे कोलेप्टाइल तो इहा कोलेप्टाइल जेका आहे इहा अराइज थींदी मोनोकाट में तो हिन में मेन डिफरेंस जेका मोनोकाट में ॾिसूं डाइकाट में त हिन में छा पियो अराइज थिए हाइपोकोटाइल ओक्लाइक स्ट्रक्चर ई ठीकु आहे ऐं मोनोकाट में नीडल लाइक स्ट्रक्चर थींदी जेके कोलेप्टाइल कोठींदा जीअं जेका हूंदी बिल्कुलु ईअं
सिधी। तो कणिक या तारियूं या जूअर तव्हां ॾिठी हूंदी, उहा जीअं ई निकिरंदी आहे त हुनखे चुंब हूंदी आहे मथां पन में, ठीकु आहे, उहो सिधो जो सिधो ई अराइव थींदो आहे। छो त उहो छा आहे, मोनोकाट आहे, ऐं हुन में जेका इहा नीडल लाइक स्ट्रक्चर जेका ज़मीन मां मथे थी अचे, हिनखे असां छा कोॾींदा आहियूं, कोलप टाइप, ठीकु आहे। त उन खां पोइ हिन में जेका कार्टिलाजिन आहिनि, महेज़ जा जेके आहिनि, तो कार्टिलाजिन्स जेके आहिनि इहे रिमेन अंडर सॉइल। तो ही जेका ज़मीन आहे इहो हिन में ई ज़ाहिर आहे कार्टिलाजिन घणो हूंदो आहे, हिकु हूंदो आहे, ठीकु आहे, मोनोकाट आहे त हिकु हूंदो अथव, ऐं इहो ज़मीन में अंदरि ई रहिजी वेंदो आहे, इहो मथे न ईंदो आहे, ज़मीन जो जेको सरफेस आहे हुन खां मथे न ईंदो आहे, ठीकु आहे। ओके, बाक़ी हुन खां पोइ जेको आहे असांजो हिन में जेको एम्ब्रियो आहे उहो वधी करे छा कंदो आहे, प्रोड्यूस ग्रोथ इन न्यू प्लांट, ठीकु आहे। त उहो वधी करे नए प्लांट में ग्रोथ ईंदी आहे। ओके, हाणे असां हेॾे पढ़ियोसीं हिकिड़ी जर्मिनेशन जो टाइप असां पढ़ियोसीं छा, त हिन में जेके कार्टिलाजिन आहिनि तो उहे अबो द सॉइल सरफेस अचनि पिया डाइकाट में, ख़ासि करे हिन में छा में असांजो हिन फ्रेंच बीन में, ठीकु आहे। त उन में जॾहिं उहे मथे पिया अचनि त हुनखे असां छा पिया कोठियूं, एपीजियल जर्मिनेशन, ठीकु आहे। हिन में वरी छा थो थिए, अंडर द सॉइल सरफेस, सॉइल जो जेको सरफेस आहे हुनजे हेठियां ई रहिजी वेंदा आहिनि, त उनखे असां छा कोठींदासीं, हाइपोजियल, ठीकु आहे। हिन जो नालो छा आहे, हाइपोजियल जर्मिनेशन। ही बि टाइप आहे जर्मिनेशन जो, हाइपोजियल जर्मिनेशन। तो हाइपो मीन्स बिलो, ऐं जियल असां पढ़ी आहे त छा आहे, कुझु सॉइल या अर्थ खे। तो जॾहिं इहे ज़मीन जे अंदरि रहिजी वञे जेको कार्टिलाजिन आहे त उहा हाइपोजियल जर्मिनेशन आहे, जॾहिं सॉइल सरफेस खां मथे अचे ॿाहिरि त उहा छा आहे, एपीजियल आहे, ठीकु आहे। तो इहे जर्मिनेशन जा टाइप घणा थी विया, ॿ। तो जेकॾहिं असांखे अची पुछनि त फ्रेंच बीन में कहिड़ी जर्मिनेशन थींदी आहे त उहा एपीजियल थींदी आहे, ऐं जेकॾहिं असांखे अची वञे मेज़ में कहिड़ी थींदी आहे त उहा हाइपोजियल, एपी न हाइपो। तो इहा आहे असांजी हिन में। तो इन खां पोइ हाणे जीअं ई ज़ाहिर आहे हिन मां ग्रोथ थींदी एम्ब्रियो में, त हुन में नवां जेके आहिनि सो पन वग़ैरह निकिरंदा, त उहो प्लांट जेको आहे छा थींदो, माना पंहिंजो जेको आहे सो हुन में फोटोसिंथेसिस थींदो, ठीकु आहे। जीअं हिन में ग्रीन लीव्स निकिरनि था त हुननि में फोटोसिंथेसिस थींदो, ऐं उन खां पोइ जेके हिन जा कार्टिलेजिन्स आहिनि इहे छा थींदा, श्रिल थींदा, ठीकु आहे। तो इहे छा थींदा, छणी वेंदा, मतिलबु इहो जॾहिं कार्टिलाजिन मथे ईंदा आहिनि सॉइल खां, त हुन में जेको सीड कोट हूंदो आहे उहो बि ॾिसंदा हूंदो तव्हां, त हुन सां लही ऐं ज़मीन ते हेठि किरंदो आहे। जीअं असांजी जेकॾहिं डाइकाट आहे, ठीकु आहे, त हुन में जीअं असांजे अंब आहे, अंब जी बि जेकॾहिं असां ॿिज पोखींदा आहियूं त उहो थींदो आहे न, जॾहिं वॾो मथे ईंदो आहे त हुन मां खखड़ी जेको मथां हूंदो आहे त उहो टेस्टा जेको जेके असां कोॾियूं उहो हेठि किरंदो आहे, ठीकु आहे। बाक़ी जेका कार्टिलाजिन आहिनि उहे तेसि ताईं हुन में मौजूदु हूंदा आहिनि जेसि ताईं उहो फोटोसिंथेसिस हुन में पाण मौजूदु शुरू न थी वञे। जेई हुन फोटोसिंथेसिस शुरू थींदो त ही छा थींदा, ख़ुश्क थी करे हेठि किरी पवंदा, फॉल ऑफ थी वेंदा, ठीकु आहे। इहो इहो हिन में जर्मिनेशन, हाइपोजियल ऐं एपीजियल, वरी हुन जा ॿ टाइप्स पढ़ियासीं। तो हाणे नोट करे वठो। इहे नेक्स्ट टॉपिक आहे फंक्शन्स ऑफ कार्टिलाजिन। हाणे असां पढ़ियोसीं त कार्टिलाजिन्स जेके आहिनि उहे छा आहिनि, फर्स्ट लीव्स आहिनि जेके सीड मां ग्रो था थियनि, ठीकु आहे। तो उन्हनि जा जेके फंक्शन्स आहिनि, मेन फंक्शन त उन्हनि जो छा आहे त उहे फूड ऐं एनर्जी प्रोवाइड कंदा आहिनि, ठीकु आहे। तो सिंपली असां चवंदासीं प्रोवाइड फूड एंड एनर्जी न्यू प्लांट, ठीकु आहे। जेको नओं प्लांट उन्हनि में पैदा थो थिए त फर्स्ट उहे छा था कनि, त हुनखे फूड ऐं एनर्जी प्रोवाइड। तो असां चयोसीं त हुननि में जेका एंडोस्पर्म हूंदा आहे डायरेक्टली बि कार्टिलाजिन में जेकॾहिं असां हिनखे ॾिसंदासीं त ॿिज मां निकिरंदा त इहे हिननि जी जेका साइज़ हूंदी आहे छा हूंदा आहिनि, थुल्हा हूंदा आहिनि, बनस्पत ॿियनि ॿिजनि जे इहे छा हूंदा आहिनि, थुल्हा हूंदा आहिनि। तो हिननि में फूड पाण में बि स्टोर थियल हूंदो आहे, प्लस में असां जेकॾहिं मोनोकाट में वञूं त हुन में एंडोस्पर्म जेको हूंदो आहे उन मां बि जेको आहे फूड जेको प्लांट खे ॾींदो आहे खणी, उहो छा ॾींदो आहे, कार्टिलेजिन ई ॾींदो आहे, ठीकु आहे। तो जेको एंडोस्पर्म में मौजूदु आहे फूड उतां खणी ॾियसि, या पाण में ईअं जीअं डाइकाट आहे त हुन जा इहे जेके कार्टिलाजिन इलाही सुठा हूंदा आहिनि, हुन में छा हूंदो आहे स्टिल
फूड स्टोर थियल हूंदो आहे जेको प्लांट खे छा कंदा आहिनि जेको न्यू प्लांट आहे हुनखे एसि ताईं मुहैया कंदा आहिनि जेसि ताईं हुन में फोटोसिंथेसिस जो प्रोसेस शुरू थिए ठीकु आहे त जीअं ई हुन में फोटोसिंथेसिस जो प्रोसेस शुरू थींदो त इहे जेके कार्टिलाइडन्स आहिनि इहे छा थींदा पाल ऑफ थींदा ठीकु आहे ख़ुश्क थी किरंदा बहरहाल तेसि ताईं फूड ऐं एनर्जी हुनखे जेको न्यू प्लांट न्यू ग्रोइंग प्लांट आहे हुनखे प्रोवाइड कंदा रहंदा जेसि ताईं हुन में फोटोसिंथेसिस जो प्रोसेस शुरू थिए बाक़ी असां चयो त हिननि में पाण में बि फूड मौजूदु हूंदो आहे ठीकु आहे ऐं प्लस में ई फोटोसिंथेसिस बि कंदा आहिनि उन मां बि खाधो ॾींदा आहिनि ऐं ॿियो छा मां खणी ॾींदा आहिनि एंडोस्पर्म मां बि ठीकु आहे तो जेके मोनोकाट आहिनि हुननि में जेको एंडोस्पर्म में खाधो मौजूदु आहे उहो बि जेको कार्टिलाइडन आहे हुन में मोनोकाट में उनजे थ्रू जेको मथे प्लांट आहे ग्रो थिए थो ठीकु आहे हुन ताईं पहुचंदो आहे ऐं प्लस में ई पाण हिननि में बि फूड स्टोर थियल हूंदो आहे ऐं हीअ जेको आहे फोटोसिंथेसिस करे बि बूटे खे ॾींदा आहिनि जेसि ताईं वञी उहो जेको नओं प्लांट जंहिंमें ॿिज पन वग़ैरह लीव वग़ैरह ग्रो थियनि ऐं उहो पाण फोटोसिंथेसिस करे तेसि ताईं त मेन कमु हिन जो इहो ई आहे त छा कंदा आहिनि फूड ऐं एनर्जी प्रोवाइड कंदा आहिनि जेको न्यू ग्रोइंग प्लांट आहे ओके तो हिननि जो फंक्शन इहो ई आहे हुन खां पोइ आहे नेक्स्ट अप का आहे त कंडीशन तो कंडीशन फॉर जर्मिनेशन ठीकु आहे तो नेसेसरी कंडीशन चऊं त असां लिखियल ईअं ई आहे सिंपली हिते लिखी था तो जेकॾहिं हाणे अचूं त ॿिज में जेका जर्मिनेशन थींदी आहे उहा ईअं पंहिंजो पाण ई न थींदी आहे मिसाल तौर असां ॿिज इलाही स्टोर करे था रखूं कणिक जूअर सारियूं त छा बसि उहे ईअं ई फुटी वेंदा आहिनि छा हुते कंहिं जेको आहे बोरीअ में या कंहिं में रखी छॾियासीं कंहिं कटे में त ज़ाहिर आहे हुते त न फुटी ईंदा न तो उनजी जर्मिनेशन लाइ बि छा खपनि सर्टेन कंडीशन हालतूं खपनि ठीकु आहे कुझु शयूं आहिनि नेसेसरी जेके ज़रूरी आहिनि हुनजे छा जे लाइ जर्मिनेशन लाइ उहे जेकॾहिं ॿिज खे असां प्रोवाइड कंदासीं त हुन में जर्मिनेशन थींदी न त हुन में जर्मिनेशन न थींदी त उहो पियो हूंदो ईअं ई ख़ुश्क लॻो ठीकु आहे तो सभ खां पहिरियों जेको हुन में आहे नेसेसरी आहे उहा त आहे ऑक्सीजन हाणे तव्हांखे ख़बर आहे त जेके बि जानदार आहिनि उहे साहु खणंदा आहिनि रेस्पायरेशन हुननि में थींदी आहे ठीकु आहे ऐं रेस्पायरेशन में असां कहिड़ी गैस खणंदा आहियूं ऑक्सीजन तो ॿिज में मां ॿुधायो त नसनो खोराक हूंदो आहे जंहिंखे छा कोॾींदा आहियूं माइक्रोपाइल ठीकु आहे तो जीअं ई असां ॿिज पोखींदा आहियूं त हुन में छा थींदी वाध शुरू थींदी त हुनखे एनर्जीअ जी ज़रूरत पवंदी ऐं एनर्जी हुनखे कीअं प्रोवाइड थींदी जॾहिं हुन में रेस्पायरेशन थींदी ठीकु आहे माना ऑक्सीजन वेंदी त हुन में जेको आहे अंदरि जेको आहे सो ऑक्सीडेशन थींदी माइटोकॉन्ड्रिया में ऐं एनर्जी हुन मां रिलीज थींदी ठीकु आहे ग्लूकोज ऐं ऑक्सीजन जो रिएक्शन थींदो त हुनखे एनर्जी मिलंदी ठीकु आहे तो ये ऑक्सीजन हुन लाइ ज़रूरी आहे त हीअ जेका ॿिज में जेका रेस्पायरेशन जो अमल आहे जंहिंजे थ्रू हुनखे छा मिलंदी एनर्जी रेस्पायरेशन ऐं उहा ऑक्सीजन जे करे थींदी आहे सो नेसेसरी आहे त ॿिज जेको आहे माना अहिड़ी जॻह ते पोखियो वञे जिते हुनखे ऑक्सीजन मुनासिब मिक़दार में मिले ठीकु आहे उन खां पोइ आहे प्रॉपर टेम्परेचर तो हाणे जेका असां वटि ॿिज घणे क़दुरु फुटनि था हुननि खे टेम्परेचर जेको 16 खां 24 ताईं हूंदो त घणे में घणा जेके ॿिज आहिनि उहे हिते फुटी वेंदा आहिनि माना हिननि खे इहो टेम्परेचर जीअं ई ॿिज खे मिलंदो ऐं उनखे ऑक्सीजन बि प्रॉपर मिले थी ऐं प्लस में सॉइल में आहे ऐं ॿियूं जेके कंडीशन उहे बि पूरियूं आहिनि त हीअ जेकॾहिं 16 खां 24 डिग्री सेंटीग्रेड आहे त हिन ते ॿिज छा थींदो सुठो फुटंदो आहे ठीकु आहे तो हिन में एक्सेप्शन ईअं आहिनि त के ॿिज आहिनि जेके माना इलाही घटि टेम्परेचर ते बि फुटंदा आहिनि जीअं ख़ासि करे कणकुनि जा ॿिज आहिनि या उनखे टेम्परेचर छा खपंदो आहे घटि खपंदो आहे ऐं कुझु बहरहाल असां था कयूं जनरल ॻाल्हि त जनरल में 16 खां 24 ताईं जेके ॿिज आहिनि उहे उन्हनि में जेका जर्मिनेशन थींदी आहे उहा छा थींदी आहे तमामु बहितरीनु थींदी आहे ठीकु आहे उन खां पोइ आहे त सनलाइट ठीकु आहे वाटर तो हाणे वाटर खां सवाइ त लाइफ माना पॉसिबल ई न आहे ज़ाहिर आहे ॿिज बि जानदार आहे हुन मां ग्रोथ ऐं डेवलपमेंट थी थिए त हुनखे छा खपे वाटर तो वाटर जो ॿियो फंक्शन बि हूंदो आहे त हिन में जेको टेस्ट आहे असांजे ॿिज जे मथां तव हूंदो आहे चढ़ियल त वाटर छा कंदो आहे त उनखे छा कंदो आहे नरम कंदो आहे ठीकु आहे नरम कंदो आहे त जीअं उहो फाटे ऐं हुन मां जेको असांजो एम्ब्रियो आहे ठीकु आहे जंहिंखे असां एपोकोटाइल था कोठियूं या जंहिंखे असां कोलेप्टाइल था कोठियूं
त उहो जीअं आसानीअ सां उतां ॿिज मां ॿाहिरि निकिरी सघे। ठीकु आहे, हिकु त इहो कंदो आहे, उनखे नरम कंदो आहे। प्लस में जेको हुनजी ग्रोथ लाइ ज़रूरी शयूं आहिनि। ठीकु आहे, जीअं हाणे मिसाल तौर कार्टिलाइडिन मथे अची विया, हाणे जेकॾहिं हुननि में फोटोसिंथेसिस थिए त हुन में छा यूज़ थींदो, वाटर ऐं कार्बन डाइऑक्साइड। ठीकु आहे, उहो बि प्लांट माना उहो त असां चयो त लाइफ माना जिते बि आहे हुनखे वाटर खपे ई खपे। प्लस में वाटर जो ई फंक्शन इहो बि आहे त हीउ छा कंदो आहे, टेस्ट आहे जेको आहे हिनखे छा कंदो आहे, वाटर ब्रेक कंदो आहे। ठीकु आहे, हुनखे नरम करे हुनखे ब्रेक कंदो आहे त जीअं असांजो जेको न्यू प्लांट आहे उहो ईज़िली हुन ॿिज मां मथे निकिरी सघे। हुन खां पोइ लास्ट वन आहे असांजी सनलाइट। त हाणे सनलाइट बि काफ़ी सारा ॿिजनि खे फुटण लाइ सिज जी रोशनी जी ज़रूरत आहे। ठीकु आहे, पर कुझु ॿिज अहिड़ा बि आहिनि जिन खे माना रोशनीअ जी ज़रूरत न हूंदी आहे, ऊंदहि में बि फुटी सघंदा। बहरहाल घणे क़दुरु असां जेके आहिनि सनलाइट बि हुनखे खपे सिज खे फुटण लाइ या हुनजी जर्मिनेशन लाइ। कोई घणी कंडीशन थी आहिनि असांजी चार, कोई वाटर, प्रॉपर टेम्परेचर, ऑक्सीजन ऐं सनलाइट। जेकॾहिं असां इहे सिज ॿिज खे ॾींदासीं ऐं हुनखे असां ज़मीन में पोखींदासीं त हुन में जर्मिनेशन थी वेंदी। जेकॾहिं हिननि मां कंहिं बि शइ जी खोट आहे त हुन में ॿिज में जर्मिनेशन न थींदी ऐं उहो पंहिंजो माना हुन में जेको बि एम्ब्रियो आहे उहो ग्रोथ न कंदो, पियो हूंदो ॿिज पाण। ठीकु आहे, त इहे जेके कंडीशन आहिनि इहे नेसेसरी आहिनि। त इन ते ई असांजो चैप्टर बि कंप्लीट थियो।